अलैकुम। जीअं त 10 तारीख़ ते IBA JST जूनियर साइंस टीचर जो पेपर थियो हुयो, जंहिंमें ही जेको आहे उहो मैथ जो पोर्शन आहे, जंहिंमें पाण जेको आहे मैथ जे कुझु क्वेश्चन्स खे हल करण जी कोशिशि कंदासीं। क्वेश्चन नंबर 1 हुयो हिन में, द स्मॉलेस्ट नंबर विच इज़ डिविजिबल बाय ऑल द गिवन नंबर्स इज़ कॉल्ड, ऐं हिन जा जेके ऑप्शंस हुया उहे हुया ए फैक्टर, बी मल्टीपल, सी हाईएस्ट कॉमन फैक्टर ऐं डी लोवेस्ट कॉमन मल्टीपल। हाणे मुंहिंजी जेका हूंदी आहे उहा कैंडिडेट्स खे या एस्पायरेंट्स खे हमेशह इहा हिकिड़ी सलाह हूंदी आहे, उहा सलाह इहा हूंदी आहे त क्वेश्चन खे जेको आहे उहो सम्झिजे। जेकॾहिं पाण क्वेश्चन खे सुठे नमूने सां जेकॾहिं सम्झी वियासीं त 50% जेको आहे क्वेश्चन ओॾी महिल ई हल थी वेंदो आहे। तो पाण हिते पहिरियां जेको आहे क्वेश्चन खे सम्झण जी कोशिशि कंदासीं त क्वेश्चन छा थो चवे। क्वेश्चन चवे थो त 2 या 2 खां वधीक अगरि नंबर ॾिनल हुजनि त उन्हनि जो जेको उनखे असां जेको आहे वंड करे सघूं कंहिं बि नंढे नंढे अदद खां, त उनखे असां छा चवंदा आहियूं। ऐं हाणे उहो फैक्टर बि न थींदो, फैक्टर जेको आहे उहो रॉन्ग थींदो, ऐं मल्टीपल बि जेको आहे उहो न थींदो, रॉन्ग थींदो, उहो बि ग़लति थींदो। हाईएस्ट कॉमन, हाणे हिते सवाल में ऐं हिन जेको आहे हाईएस्ट कॉमन फैक्टर, इन में ई पाण में कंट्राडिक्ट थो अची वञे, छाकाणि जो हीअ असांखे हिते स्मॉलेस्ट थो घुरे ऐं हीअ हिते जेको आहे उहो हाईएस्ट आहे, तंहिंजे करे इहो बि न थींदो। आख़िरी बाक़ी ऑप्शन असां वटि बचे थो, उहो आहे लोवेस्ट कॉमन मल्टीपल, जेको हिन जो बिल्कुलु करेक्ट जेको आहे उहो सुवाल जो जवाबु आहे। उन खां पोइ हिकिड़ो क्वेश्चन आहे, इफ अ पिज़्ज़ा इज डिवाइडेड इनटू 10 इक्वल स्लाइसिस एंड यू ईट 4 स्लाइसिस, द परसेंटेज ऑफ द पिज़्ज़ा यू डिड नॉट ईट। हाणे हिते कंफ्यूज करण जे लाइ उन्हनि छा ॾिनो आहे, यू डिड नॉट ईट। अगरि जेकॾहिं ईअं पुछा करे त 4 स्लाइसिस तव्हां खाधा आहिनि त उनजो परसेंटेज ॿुधायो, पर हीअ असां खां पुछा थो करे त जेके स्लाइसिस बची विया आहिनि उनजो परसेंटेज कहिड़ो आहे। त हुते बचियल पोर्शन असां जेकॾहिं असां कढूं त टोटल जेको आहे उहो 10 स्लाइसिस आहिनि, जंहिंमां 4 जेके आहिनि उहे खाई छॾिया आहिनि। जेकॾहिं 4 खाई छॾिया आहिनि त बाक़ी जेके 6 रिमेनिंग आहिनि। हाणे रिमेनिंग जेके पोर्शन आहे 10 स्लाइसिस आहिनि, 6 बचा आहिनि, त हुनजो ऑटोमेटिकली जेको आहे 60% जेको आहे उहो सही जवाबु थींदो। जेकर असां कढणु चाहियूं त उहो बि असां कढी सघूं था, उहो आहे टोटल स्लाइस जेके बची पिया स्लाइसिस उहो डिवाइड बाय 10 इंटू 100, तॾहिं बि जवाबु जेको आहे साॻियो ई 60% ईंदो। उन खां पोइ हिकिड़ो क्वेश्चन आहे, 20% ऑफ द प्राइस ऑफ अ बुक इज़ 120, द टोटल प्राइस इज़। ऑप्शन आहिनि हिन जा 600, ॿिए जो आहे 720 ऐं टियों आहे 1200, डी आहे 480। हाणे हिन क्वेश्चन खे हल करण जा 2 तरीक़ा आहिनि। 2 तरीक़ा जेको आहे उहो मां तव्हांखे सम्झायां थो। हिकिड़ो बिल्कुलु शॉर्टेस्ट मेथड आहे, जंहिंमें असां जेको आहे टाइम जेको आहे सेव कंदा, जल्दी में करे वठंदा आहियूं, ऐं ॿियो जेको आहे वरी थोरो प्रोसेस वारो मेथड आहे। हाणे हिते बिल्कुलु आसानी सां ॾिनो अथई, 20% हेॾां ॾिनो अथई, ऐं हुन खां अलावा जेको आहे उहो 120 जेका आहे हेॾां प्राइस ॾिनी अथई। हाणे पाण जेको आहे उहो कहिड़ो टेबल यूज़ कयूं जो 20 जेको आहे उहो 100 थी वञे। त पाण सिंपल जेको आहे उहो चवंदासीं त भाई 5 अहिड़ो टेबल आहे, जेकर असां 20 खे 5 सां मल्टीप्लाई कयूं त उहो 100 थी वेंदो। ऐं हेॾां बि जेकर असां हिनखे 5 सां मल्टीप्लाई कयो आहे त हेॾां बि हिनखे 5 सां मल्टीप्लाई कंदासीं त जवाबु जेको आहे 5 × 60 ऐं 0 जेको आहे उहो पोइ हिन वटि लॻी वेंदो त 600 थी वेंदो। यानी असांजो जेको क्वेश्चन ऑप्शन जेको आहे ए आहे उहो बिल्कुलु राइट आहे। हीअ थी वियो बिल्कुलु जेको आहे सो ईज़ी ऐं शॉर्टेस्ट वे। पर जेकॾहिं असां हिनखे तरीक़े सां करणु चाहियूं त उहो कीअं थींदो, तव्हां ॾिसो फॉर एग्ज़ाम्पल हुनजी जेका असां प्राइस आहे किताब जी जेका आहे उहा X आहे। नाउ 20% ऑफ जेको हूंदो आहे, ऑफ जो मतिलबु मैथमेटिक में छा हूंदो आहे, मल्टीप्लाई। 20% ऑफ दैट बुक इज़ 120। सो हीअ जेको 100 हेॾां डिवाइड में आहे, हेॾां वेंदो त मल्टीप्लाई में थी वेंदो, हेॾां जेको 20 मल्टीप्लाई में आहे उहो हिन तरफ़ हलियो वेंदो त उहो जेको आहे उहो डिवाइड में थी वेंदो। बाक़ी X जेको आहे किताब जी जेका क़ीमत आहे उहा हिते एज़ इट इज़ रखूं था। सो X इज़ इक्वल टू 100/20 एंड मल्टीप्लाई बाय 120। हाणे जेको आहे उहो हिकिड़ी सिफ़र हिनजी हितां वई, हिकिड़ी सिफ़र हिनजी हितां वई। 2 जो टेबल जेको आहे उहो 10 ते 5 टाइम्स लॻो, हिते बचा 120, हिते बचा साॻा ई 5, उहो ई जेको असां मथे पाण करे आया आहियूं। सो 5 खे जेको आहे 120 सां मल्टीप्लाई कंदासीं त अगेन जेको आहे 600 जवाबु ईंदो। सो ॿिन्ही सूरतुनि में जवाबु जेको आहे उहो 600 आयो। उन खां पोइ जेको आहे हिकिड़ो सुवाल हुयो, इन अ बेग द रेशो ऑफ रेड टू ब्लू मार्बल इज़ 3:2। इफ देयर आर 21 रेड मार्बल्स देन ब्लू मार्बल्स आर। हाणे हिकिड़ो थेलो आहे, हिकिड़ो बेग आहे, उन में मार्बल्स पिया आहिनि, चिदा, जेके सिंधी में पाण सां चिदा चवंदा आहियूं। ऐं उन्हनि जा ॿ तरह जा जेके आहिनि उहे कलर्स में पिया आहिनि। हिकिड़ो जेको आहे उहो रेड कलर्स आहे ऐं ॿियो जेको आहे उहो ब्लू कलर्स आहिनि।
हाणे हिननि जो रेशो जेका ॿिन्हिनि जी पाण में जेका निस्बत आहे उहा आहे 3:2। इन जो मतिलबु इहो आहे त जेकॾहिं 3 चिदा ॻाढ़ा आहिनि त 2 जेके आहिनि उहे ब्लू आहिनि, हिकिड़ो चिदो उन्हनि खां घटि आहे। सो चए थो जेकॾहिं हुन में 21 चिदा जेकॾहिं पिया हुजनि ॻाढ़ा, 21 हिन में ॻाढ़ा आहिनि त ब्लू केतिरा थींदा। हाणे हिते जेको आहे हुनजी प्रोपोर्शन ठही वियो आहे पंहिंजो पाण। हाणे तव्हां ॾिसो ही रेड 3:2 में ऐं ही तव्हांजो बराबरि आहे 21:x। त जेकॾहिं हिन 3 खे x सां मल्टीप्लाए कंदासीं ऐं 2 खे जेको आहे उहो 21 सां मल्टीप्लाए कंदासीं। 3 खे x सां मल्टीप्लाए कयोसीं त 3x ऐं 2 खे 21 सां मल्टीप्लाए कयोसीं त 42। 3 हेॾा मल्टीप्लाए में आहे, हेॾा वेंदो त डिवाइड में हलियो वेंदो। सो x इज़ इक्वल टू 42 डिवाइड बाय 3। तो 3 जो टेबल जेको आहे 42 ते लॻंदो 14 चकर। तो 14 पाण हिते ऑप्शन में ॾिसूं आहे, 14 बिल्कुलु ऑप्शन में आहे, उहो आहे बी हिते सही आहे। अच्छा, ॿियो हिकिड़ो सिंपल मेथड बि आहे हल करण जो, उहो इहो आहे। हिते हुयो जेको आहे 21, हिते हुयो x। असां ॾिसूं त कहिड़ो टेबल आहे जेको 21 ते लॻे थो 3 टाइम्स। तो पाण ॾिसूं त उहो 7 जो टेबल आहे जेको लॻे थो 3 टाइम्स। तो हिते जेको आहे उहो 3 टाइम्स अची वियो, 7 जो टेबल हयोसीं ऐं जेको हेॾां आहे वो 2 के हाणे 7 सां मल्टीप्लाए कयूं तो ऑटोमेटिकली हिते 14 अची वेंदो। 14 ॿिन्ही सूरतुनि में जेको आहे राइट थींदो। अच्छा, उन खां पोइ हिकिड़ो क्वेश्चन आहे, द प्राइस ऑफ शुगर इज 100% मोर देन द प्राइस ऑफ व्हीट, द रेशो ऑफ देयर प्राइसिस। जवाब में जेको आहिनि ऑप्शन में जेके असांखे मिलियल आहिनि 1:2, 2:1, 1:3, 3:1। हाणे बिल्कुलु जेको आहे उहो आसान आहे। उहो कीअं आहे त हाणे हिते असां वटि 2 क्वांटिटीज़ आहिनि, हिकिड़ो आहे शुगर ऐं ॿी आहे व्हीट। हाणे ॿिन्ही जे विच में जेको आहे उहो प्रोपोर्शन कढणो आहे ऐं शर्त कहिड़ी ॾिनल आहे, शर्त इहा ॾिनल आहे त शुगर जी जेका क़ीमत आहे उहा हमेशह व्हीट खां जेको आहे उहा 100% मथे आहे। 100% जी छा माना हूंदी आहे, हमेशह डबल। जेकॾहिं व्हीट 100 हूंदी त शुगर 200 हूंदी ऑटोमेटिकली। छो त जेकॾहिं असां व्हीट खे 100 सैकड़ो खणूं, 100 रुपया खणूं त 100 जो 100% जेको आहे उहो निकिरंदो 100, यानी शुगर ऑटोमेटिकली जेको आहे उहो 200 थींदो, मोर देन 100%। त शुगर जेकॾहिं 200 हुजे ऐं व्हीट जेको आहे उहो 100 हुजे त 00 हिन जो हितां कैंसिल थी वियूं, 00 हिन जो हितां कैंसिल थी वियूं। त बाक़ी जेको रेशो थींदो असां वटि उहो थींदो 2:1। तो पाण हिते क्वेश्चन में जेको ॾिसूं 2:1 आहे त बिल्कुलु आहे हिते बी जेको ऑप्शन आहे उहो बिल्कुलु दुरुस्त आहे ऑप्शन। सो पाण जेको आहे बाक़ी जेका हिन जा रिमेनिंग पोर्शन्स आहिनि उहे क्वेश्चन्स आहिनि जेके उहे नेक्स्ट वीडियो में हल करण जी कोशिशि कंदासीं। जेकॾहिं तव्हांखे इहो असांजो वीडियो पसंदि आयो हुजे त हिनखे लाइक कजो, शेयर कजो ऐं का बि ॻाल्हि जेकॾहिं पुछणी हुजे, का बि ॻाल्हि सम्झ में न आई हुजे त तव्हां पंहिंजे कमेंट में असां खां पुछा करे सघो था। थैंक यू वेरी मच।